छह साल अॻु में शायद मेंबर हुआ श्रीमान इंदर गुनानी साहब दिल्ली में। आदरणीय राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जा वर्तमान डायरेक्टर साहब पिंजवानी साहब और मंच ते उपस्थित और असांजे सामूं वेठल सभी महान भाव। अजीत जी मूंखे अचानक आवाज़ ॾिनी, मां कोई ॻाल्हाइण लाइ कोई तैयारी न कई हुई। मूंखे जीअं सॾु ॾिनो कि मां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद में पहिरियों सदस्य रहियो आहियां ऐं अॼु जेकी हिते जेकी सम्मेलन थिए थो उहो अकेडमी ऑल इंडिया सिंधी अकेडमी कॉन्फ्रेंस थिए थी, त हाणे सब्जेक्ट ते ई ॻाल्हाइणु ठीकु रहंदो आहे। असांजी जेकी टीम हुई NCPCL जी, उन में असां 2-3 कम कयासीं, उहे मां तव्हांखे ॿुधायां थो, ऐं जेके असांजा 1-2 कम रहिजी विया उहे तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। असां सभिनि खां जेको वॾो कमु कयोसीं, जंहिंमें असांजा रवि जी बि असां सां गॾु हुया, मेंबर हुया। सभिनि खां पहिरियों जेको असां सुठो कमु कयोसीं, असां भॻवान श्री झूलेलाल जी डाक टिकट NCPCL जे नाले खां ठाराईसीं, जंहिंजो सॼो श्रेय जेको आहे असांजी टीम ते वेंदो आहे ऐं उनजो असां पंहिंजे कार्यकाल में ई उनजो विमोचन भी करायोसीं। नंबर 1। नंबर 2 जेको आहे, इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी में सिंधी चेयर लाइ कोशिशि कईसीं ऐं उन लाइ जेके बि फंडिंग करणी हुयूं उहे असां 50-50 लख ॿई साले में ॾेई करे उन में असांखे रवि भा ऐं प्रोफेसर बलदेव पटनानी जो सहयोग हूंदो हुयो ऐं असां वेंदा हुआसीं। मां पाण पर्सनल वेंदो हुयुमि इग्नू में, त असां पंहिंजे कार्यकाल में इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटी में सिंधी चेयर इस्टेब्लिश कराईसीं। नंबर 3 जेको असां कमु कयोसीं, छोकी मां राजनीतिक माण्हू आहियां, सिंधी भाषा ऐं साहित्य जो मां बिल्कुलु ॼाणू कान आहियां। असां CDEC असांजे मंत्रालय में ईंदो हुयो, त मां CDEC में जेके आहे सिंधी ट्रांसलेटर लाइ पैसा फंडिंग कराई ऐं उहो शायदि ओपनिंग हिन तव्हांजे टाइम ते थी, पर उहो पास कराइण जो श्रेय बि जेको आहे असांजे मथां ई टीम जे मथां ईंदो आहे। 3 कम असां कयासीं ऐं हुन खां पोइ जेको आहे हिकु जेको असां वॾो कमु कयोसीं, सिविल सर्विसिस में जेके सिलेबस बुक हूंदी हुयूं, 15-16 जेके बि बुक हूंदी हुयूं, उहो जेको ॿारु वेहींदो हुयो उनखे ॾाढी प्रॉब्लम थींदी हुई सिलेबस बुक्स जी लाइ, त उहे असां सॼी जेकी बि बुक्स आहिनि टोटल जी टोटल असां बुक्स जेकी आहे NCPCL छपाई हुयूं ऐं इहो बि तय कयोसीं कि जेको सिंधी ॿारु सिंधीअ खां सिविल सर्विसिस में एपियर थींदो उनखे असां उहो निःशुल्क प्रदान कंदासीं। उहो शायदि हिकु नॉर्म्स में आहे। इहे कम असां पंहिंजे टाइम ते कयासीं ऐं उन लाइ जेको आहे मां काफ़ी दौड़ कंदो हुयुमि, छोकी मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई कि मूंखे भारत सरकार हिन हंधि इहो शेवा जो मौक़ो ॾिनो आहे। जेके माण्हू खे मौक़ो मिले उनखे ज़रूरु शेवा करणु खपे, पंहिंजे उहिदे सां ईमानदारी करणु खपे। असांजा जेके मां हाणे इन ॻाल्हि ते ईंदुमि कि असां छा न करे सघियासीं, उहे मां तव्हांखे कुल 2 कम ॿुधाईंदुमि। जेको असां न करे सघियासीं, मूंखे इहो पतो लॻियो कि राष्ट्रीय उर्दू जेकी भाषा आहे उन्हनि खे पंहिंजी बिल्डिंग आहे, उर्दू भाषा भवन दिल्लीअ में जसोला में, उनजी पंहिंजी निजी बिल्डिंग आहे। हालांकि असां बि सरकारी जॻह में हुयासीं, त मां उन जे तर्ज ते, क्योंकि दिल्ली सरकार में जेको मुख्यमंत्री थींदो आहे, असांजी पंहिंजी कांग्रेस जी सरकार हुई, त जेको दिल्ली जी जेकी सरकार हूंदी आहे उन जे जेको मुख्यमंत्री हूंदो आहे उन जे अंडर में 50 गज ज़मीन बि न थींदी आहे। दिल्ली जी पुलिस ऐं दिल्ली जी जेकी लैंड हूंदी आहे उहो भारत सरकार में जेको मंत्री हूंदो आहे, शहरी विकास मंत्री, उन वटि रहंदी आहे। त मां हिकु जेकी आहे पंहिंजे कार्यकाल में हिकु लैंड एंड बिल्डिंग कमेटी ठाती, जंहिंजो मां चेयरमैन हुयुमि। त उहो मां उन में काफ़ी कमु कयो, उन लाइ मां लिखा पढ़ियूं कयूं ऐं मां कमलनाथ जी असांजा केंद्रीय शहरी विकास मंत्रालय हूंदा हुआ, असां उन्हनि जी जेकी हाई लेवल कमेटी जी मीटिंग हूंदियूं हुयूं उन में बि मां वेंदो हुयुमि ऐं हुननि असांखे चयो कि न साईं तव्हांखे छा ज़रूरत आहे। मां चयो तव्हां जॾहिं उर्दू वारनि खे ॾेई सघंदा आहियो सिंधी भाषा भवन, उनखे पंहिंजो ऑडिटोरियम आहे, पंहिंजा मथे कुझु रूम्स आहिनि,
ऐं पंहिंजी उन्हनि जी लाइब्रेरी आहे, त तव्हां असांखे सिंधु भवन ॾियो न ॾियो हाणे तव्हांजे हथ में त न आहे, पर तव्हांखे असां सिंधी भाषा भवन तव्हां ॾेई सघो था। उन्हनि खे ॻाल्हि वणी बि, पर दुर्भाग्य आहे की असांजी सरकार तंहिं महिल इहो लास्ट में लेट में सोचियोसीं त उहो असांजो कमु न थी पायो। उहो सॼी फाइलूं लिखा पढ़ियूं तव्हांजे विभाग में अथव, ऐं लॻभॻि उहो असांजो कमु थी वियो हुयो, नसीब जी ॻाल्हि आहे। ऐं जेको ॿियो कमु असां न करे सघियासीं उहो इहो कमु न करे पायुमि मां की छोकी मुंहिंजा ॾाढा सुठा संबंध हूंदा हुया कांग्रेस में, त ऐं अच्छा HRD मिनिस्ट्री असां वटि हूंदी हुई, त मां मंत्रीअ ते दबाव लॻायो की 26 जनवरी जो जेकी झांकी निकिरंदी आहे त उहो जेको HRD मिनिस्ट्री जी कढंदी उहा असांखे NCPCL खे ॾियो। उहो सॼी लिखा पढ़ी थी, उहा जेकी 26 जनवरी झांकी आहे उहो NCPCL खे मिली वई। मिलण खां पोइ असांखे छोकी एतिरो बजट जो पावर न हुयो त उहा बि डुक दौड़ करे असां मिनिस्टर खां जेके आहिनि शायदि 25-30 लख रुपया असां पास करायासीं। पास त कराइण खां पोइ उहो सॼो अथव पेपर वर्क NCPCL में। उन खां पोइ वरी असां हिकु एजेंसी खे हायर कयोसीं जेकी एग्जीबिशन असांखे ठाहे ॾींदी। पोइ उनखे असां हिकु थीम ठातीसीं जंहिंमें मोहन जो दड़ो वग़ैरह हिन टाइप जी जेकी हुई। उनखां पोइ वरी छा उनजो जेको मालिक थींदो आहे उहो डिफेंस वारा उनखे फाइनलाइज़ कंदा आहिनि। उन में असां डुक दौड़ कईसीं, वियासीं, माना उन्हनि खे अगरि जीअं 20 झांकियूं कढणियूं आहिनि त उहे 30 झांकियूं घुराईंदा आहिनि, हुन में 10 फेल कंदा आहिनि। ऐं कुदरत खां जेको आहे उन जेके फेल थियण वारी झांकियूं हुयूं उन में असांजी झांकी उहा फेल थी वई। बाक़ी असां उन में करस्पॉन्डेंस कईसीं, सॼा उन टेंडर कया वियासीं, टेंडर में असां एजेंसियूं हायर कयूंसीं जेके असांखे उहो सॼो ठाहे ॾींदियूं, हे कंदियूं। त हे 2 कम असां जेके आहे असांजा अधूरा आहिनि। असां अगरि कोशिशि करे जेकी नई टीम आई आहे जंहिंमें राजनीतिक माण्हू आहिनि, पावरफुल आहिनि, त इहे अगरि चाहिनि त उर्दू भाषा भवन जसोला में मिलियल आहे। अगरि तव्हां कोशिशि कयो, सरदर्दी वठो त थी सघे थो की तव्हांखे सिंधी भाषा भवन बि मिली सघे थो। ऐं अगरि तव्हांजी कोशिशि थी सघे थी त इहे बि कमु थींदे। जय हिंद, जय भारत।